शहबाज शरीफ जी 27वीं तरमीम में वज़ीर आज़म खे छूट ॾियण जी तरमीम वापसि वठण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त अज़रबैजान जे दौरे तां वापसी बाद मुसवदे में वज़ीर आज़म खे छूट बाबति तरमीम जी ॼाण मिली। पार्टी जे कुझु सेनेटर्स छूट बाबति तरमीम सेनेट में पेश कई। वज़ीर आज़म खे छूट बाबति तरमीम काबीना मां मंज़ूर थियल मुसवदे में शामिल न हुई। चूंडियल वज़ीर आज़म यकीनन कानून ऐं अवाम जी अदालत में जवाबदा आहिनि। सतावीं आईनी तरमीम ते बहस लाइ सेनेट ऐं क़ौमी असेंबली जे कानून इंसाफ़ वारे स्टैंडिंग कमेटी जो गॾु इजलास जारी। तजवीज़ कयल तरमीमुनि जो शिकवार जाइज़ो वरितो पियो वञे। जाइज़े बाद आईनी मुसवदे जी मंज़ूरी जो इम्कान। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर दार चयो आहे त पार्लियामानी कमेटी 85% कमु मुकमल करे वरितो आहे। उम्मीद त अॼु शाम ताईं कमेटी पंहिंजो कमु मुकमल करे वठंदी। MQM जे आर्टिकल 140 आहे ऐं बलूचिस्तान जे सीटनि में इज़ाफ़े ते ॻाल्हि ॿोल थियणी आहे। वज़ीर आज़म फौरी तौर ते छूट वारे शक कढण जी हिदायत कई आहे। सदर ऐं ॿियनि उहिदनि लाइ छूट बाबति फंक्शनर मुख़्तलिफ़ आहिनि। फंक्शन मुख़्तलिफ़ हुजण सबबि वज़ीर आज़म का छूट नथो चाहे। चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जो उहिदो ख़त्म करण जी तजवीज़। आर्मी चीफ खे चीफ्स ऑफ डिफेंस फोर्स जो उहिदो न विधो। 27वीं आईनी तरमीम तहत फील्ड मार्शल ऐं ॿिया आला फ़ौजी उहिदनि खे ताहयात दर्जो हासिल हूंदो। 27वीं आईनी तरमीम जो मुसवदो साम्हूं अची वियो। मुसवदे तहत 27वीं आईनी तरमीम में सुप्रीम कोर्ट ऐं आईनी अदालत जा अख़्तियार विरहाइण जी तजवीज़। सुप्रीम कोर्ट खां आईनी अख़्तियार वापसि वठी वफ़ाक़ी आईनी अदालत खे न विधा। आईनी अदालत आइन जी तशरीह ऐं आईनी तकरार जा फ़ैसिला कंदी। आइन जे आर्टिकल 184 खे ख़त्म कयो वेंदो। पान मुरादे नोटिस जो अख़्तियार ख़त्म थी वेंदो। सुप्रीम कोर्ट रुगो अपीलूं ऐं आम केस ॿुधण जी अदालत रहंदी। आईनी अदालत में चीफ जस्टिस ऐं चइनी सूबनि जी हिक जेतिरी नुमाइंदगी हूंदी। आईनी अदालत जा फ़ैसिला मुल्की समूरनि अदालत ते लागू थींदा। जजिस जे मुक़रर जो तरीक़ेकार भी तब्दील कयो वेंदो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अरग़चाई जो नायब परॾेही वज़ीर इसहाक़ डार सां राब्तो। पाक अफ़गान तकरार ते सहकार जी आच। मुलाक़ात दौरान ॿितरफ़नि लाॻापनि इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। ईरानी परॾेही वज़ीर चयो त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान खे इलाइक़े जे असराइतनि मुल्कनि जे सहकार सां इख़्तिलाफ़नि जे हल ऐं छिकताण में घटिताई लाइ लाॻीतो ॻाल्हियूं जारी रखणु घुरिजनि। ज़रूरत आहे इसहाक़ डार पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ताज़ो थियल ॻाल्हियुनि ऐं अॻराई खां ईरान हम मुनसिब खे आगाह कयो ऐं ख़िते में अमन ऐं इस्तिकाम बरक़रार रखण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। मीरपुर ख़ासि भरिसां गुम थियल ॿारड़ी क़तल। शाख मां ॿोरी में बंदि लाश हद। चिलोरी मां कुझु ॾींहं अॻु स्कूल वेंदे गुम थियल आमना जो टेकाण थाणे जी हद नासिर बोर्ड भरिसां दबका शाख मां ॿोरी में लाश मिलियो। इलाइक़े जे माण्हुनि ॿोरी बंदि लाश ॾिसी पुलिस खे इतलाह कयो। पुलिस जो चवणु आहे त ॿारड़ी खे क़तल कयो वियो आहे। संदसि क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। सूबाई वज़ीर ज़ियाल हसन लंझार ऐं ज़ुल्फ़िकार शाह ॿारड़ी जे क़तल जो नोटिस वरितो। SSP मीरपुर ख़ासि खां वाक़िए जी जांच अॻभराई रिपोर्ट पेश करण जी हिदायत। सूबाई घरू वज़ीर हिदायत कई त निगरी जे वालिदेन जे बयाननि ऐं सबूतनि जे बुनियाद ते जांच अॻिते वधाई हक़ीक़तनि खे साम्हूं आंदो वञे। शाइर मशरक़ अलामा इक़बाल जो 148हों जनम ॾियारो अॼु मल्हायो पियो वञे। संदसि मज़ार ते गाश जी तब्दीली जी तक़रीब। पाक नेवी जे रेयर एडमिरल सुहेल अहमद अज़मी जी तक़रीब में ख़ासि महिमान तौरु शिरकत। पाक नेवी जे दस्ते एज़ाज़ी गार्ड जा फ़र्ज़ संभाले वरिता। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त अलामा इक़बाल जो फ़िक्री विरसो ईंदड़ नसलुनि लाइ मशले राह आहे। इक़बाल जे नज़रे पाकिस्तान जे क़ौमी सुञाणप जी जोड़ जग कई आहे। नए भरिसां बरचूंड ॻोठ में ज़ाल पारां भाणेजनि सां मिली मुड़ुस खे तशदुद जो निशान बणाइल ॿार ज़हर ॾेई माण्हुनि जो इंकशाफ।
ज़ाल आसिया उन जा भाणेजा खलील ऐं ज़ुहैब मुंहिंजे मिल्कियत खपाए विया। तशदुदबाज़ ज़ाल ज़हरीली शइ प्यारे लाड़काने हली वई। मुंहिंजे वात तोड़े पेट मां पाणी वांगुरु रत वहंदो रहियो। रब नवाज़ जकरू जो फौत थियण खां अॻु बयानु। कराची जे इलाइक़े लयारी में रेंजर्स की कार्रवाई। भत्ताखोरी ऐं फुर्जे केसनि में मुलविस 5 जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स जजमान जो चवणु आहे त जवाबदारनि जे कब्ज़े मां हिकु पिस्टल, चोरी थियल मोटरसाइकिल ऐं भत्ते जूं पर्चियूं हथु कयूं वयूं आहिनि। पुछा दौरान जवाबदारनि इतराफ़ कयो आहे त उहे लयारी गैंगवार फ़िलहाल पप्पो ग्रुप लाइ भत्तो ॻाढ़ींदा हुआ। श्रीलंकन क्रिकेट टीम वनडे ऐं T20 सीरीज़ खेॾण लाइ इस्लामाबाद पहुची वई। चेरेत जे क़यादत में पहुतल श्रीलंकन टीम क़ौमी क्रिकेट सां 11 खां 15 नवंबर ताईं 3 वनडे इंटरनेशनल मैचनि जे सीरीज़ खेॾंदी। वनडे सीरीज़ बाद पाकिस्तान, ज़िम्बाब्वे ऐं श्रीलंका जूं टीमूं T20 सीरीज़ में आम्हूं साम्हूं थींदियूं।